काज़ी अहमद खान नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा। काज़ी अहमद लॻ ॻोठ वरियाम जी खुई में मासूम ॿार खे दफ़नाइण तां महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छिकताण वधी वई आहे। अब्दुल हमीद महर पंहिंजी ज़ाल ऐं ॿियनि सां गॾिजी आधी राति जो तालका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची एहतिजाज कयो आहे। इल्ज़ाम हणंदे चयो त मासूम न्याणी फोत थी वई हुई, जंहिंखे ॻोठ जे बासर दफ़नाइण नथे ॾिनो। हुननि चयो त एहतिजाज जूं ख़बरूं मीडिया ते हलण बैदि न्याणी खे दफ़नाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे। ॿारी खे दफ़नाए घर पहुता त उते बासर मौजूदु हुआ, जन घर ते कब्ज़ो कयो आहे। ॻोठाणनि IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे घर ते थियल कब्ज़ो ख़त्म करायो वञे। एक भेरो ॿीहर अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदा हलूं। काज़ी अहमद खां काज़ी अहमद लॻ ॻोठ वरियाम जी खोई में मासूम ॿार खे दफ़नाइण तां महर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छिकताण वधी वई आहे। अब्दुल हमीद महर पंहिंजी ज़ाल ऐं ॿियनि सां गॾिजी आधी राति जो तालका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची एहतिजाज कयो आहे। उन्हनि चयो त एहतिजाज जूं ख़बरूं मीडिया ते हलण बैदि न्याणी खे दफ़नाइण जी इजाज़त ॾिनी वई। ॿारी खे दफ़नाए घर पहुतासीं त उते बासर मौजूदु आहे, जन घर ते कब्ज़ो कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार टांवरी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? मां तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ी अहमद लॻ ॻोठ वरियाम जी खुईअ में मासूम ॿारड़ी खे दफ़नाइण तां महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में छिकताण वधी वई। अब्दुल हमीद महर पंहिंजी ज़ाल बीबुल महर ऐं ॿियनि सां गॾिजी आधी राति जो तालका प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असांजी मासूम न्याणी खोती हुई, जंहिंखे ॻोठ जा बास दफ़नाइण नथे ॾिनो। जंहिं बैदि असां एहतिजाज कयो। एहतिजाज जूं ख़बरूं मीडिया ते हलण बैदि न्याणी खे दफ़नाइण जी इजाज़त ॾिनी वई। असां न्याणी खे दफ़नाए पंहिंजे घर पहुतासीं त असां मथां अब्दुल हादी महर, अब्दुल जब्बार महर, रशीद महर, हाजी असगर महर ऐं ॿियनि हमलो करे हथियारनि जे ज़ोर ते असांखे घर मां कढी ते कब्ज़ो कयो आहे। इन्हनि IG सिंध SSP शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो त बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे घर तां थियल कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे, असांखे फराहम कयो वञे। जी, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।